वेलकम बैक भली करे आया। असांजो प्रोग्राम सिर्फ माण्हू थियण आहे, पर उहो माण्हू जेको लाकूफ़ी हुजे। असां पंहिंजे असुल खे ॼाणणु चाहियूं था। असुल असांजो वॾो क़ीमती कतरो आहे, कुलज़म संदो कतरो। पोइ असां सभई छो नथा इहो रियलाइज़ करे सघूं त असां का वॾी विथ आहियूं। छा लाइ त पंहिंजे न असुल खे ॼाणूं था, न असुल ॾे वञूं था। असां पाण खे जिस्मी सम्झूं था ऐं जिस्म जी संभाल कयूं था, ऐं पोइ जॾहिं परेशान थियूं था, स्ट्रेसिस थियनि थियूं, त पोइ असां महसूसु करण जी कोशिशि कयूं था त इहे छो थो थिए। मां हिकिड़ो निमाणो अर्ज़ु खणी ही प्रोग्राम कयां थो त पंहिंजो पाण सुञाण। कीअं? पाण विञाए पंहिंजो पाण, पंहिंजो पाण खे पाण सुञाण। हाणे जॾहिं पाण सुञाण जे अमल ते हलूं, असां ॻाल्हियूं करण वारी ॻाल्हि में यकीन नथो रखां। मूं गुज़िरियल 2 प्रोग्राम कया ट्रांसेंडेंटल मेडिटेशन ते, त ही उहो अप्लाइड फ़िलसफ़ो आहे, साइंस आहे, जेका जिस्म जे लेबॉरेटरी में वञी ऐं इहो तजुर्बो करे पाण खे सुञाणे सघिजे थो। पंहिंजे अंदरि जेको क़ुरान मजीद चए थो त शहर खां बि मां क़रीब आहियां, उन नूर खे, उन आवाज़ खे ॿुधी सघिजे थो। हिकिड़ी ॿी क़ुरानी आयत जो ज़िक्र कयां जंहिंखे थोरो मिसइंटरप्रेट कयो वेंदो आहे त असां इंसान ऐं जिन्ननि खे मार्फत लाइ पैदा कयो, इबादत लाइ त हुन वटि खोड़ मलाइक फ़रिश्ता आहिनि। माण्हूअ जो मार्फत जो मतिलबु आहे उहो इरफ़ान हासिल करण खां आरिफ़ थियणु, पंहिंजे असुल खे सुञाणणु। ऐं असुल खे सुञाण माना अर्फ़ नफ़्सूं फ़क़ति अर्फ़ रबूं, रब खे सुञाण जे बराबरि आहे। ऐं उन लाइ जेका लेबॉरेटरी आहे उहो ई असांजो जिस्म आहे। बाक़ी जेके बि ॻाल्हियूं आहिनि वेंदे साइंसदानी, असां हुनखे ज्ञान चवंदा आहियूं ऐं हुनखे विज्ञान चवंदा आहियूं। त साइंस या उस्ताद या जेके बि मुअल्लिम आहिनि पिया था पढ़ाइनि, पढ़ियो पिया पढ़नि कड़नि कीन कलूब में। त उहे पढ़ाई वारा जेके ॿाहिरियां किताब आहिनि, दुनिया जा वॾा वॾा आलिम दीन मुअल्लिम, उहे जेके इल्मी सलाहियतूं रखनि था, शाह साईं चए थो ओरिया ई आणीन मेड़े मुअल्लिम ख़बरूं। वीचार करिणो आहे, शाह साईं छा थो चए। ओरिया आणनि था, जेके बि ख़बरूं आणनि था न असांजा मुअल्लिम आहिनि, उहे ओरियूं ख़बरियूं आहिनि जी, जंहिंजे करे असांजा पंथ फ़िका फ़र्क़ा माण्हूअ जी डिवीज़न थिए पई। हाणे जेकॾहिं उहे अंदरि डीप में वञनि, साता सुध न ॾियनि जिते 20 वेंदियूं करे। पाण जिते माण्हू अंदरि ॾिसी रड़ी वञे, घिरी न सघे, जेके घिरंदा से लहंदा। त इन असुल जी तरफ़ वञणु, पंहिंजे पाण खे सुञाणण खां असां मुख़्तलिफ़ पंहिंजनि माहिरनि दोस्तनि सूफ़ियुनि खे घुरायूं पिया। त पाण इन मौज़ूअ ते अॼु जंहिं शख़्स खे मूं तकलीफ़ ॾिनी आहे, जेको परे खां कही आयो आहे, उनजो वॾो कुर्ब, उन शख़्स पंहिंजो नूर निचोयो आहे त असां सभई हिन रम्ज़ खे सही करे सघूं ऐं पाण पंहिंजे वसां हणा वणा। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ॾेखार ॾींदा आहिनि, हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि साइलेंट वर्कर। त हिकिड़े साइलेंट वर्कर सां अॼु असां ॻाल्हाईंदासीं, उनखे बल्कि ईअं खणी चवां त ज़ाहिर कंदासीं, जंहिं हिकिड़ो अहिड़ो किताबु लिखियो आहे
साध कहावन कठन है। साईं तव्हां पंहिंजे इन किताब खे ॾेखारे ऐं महिरबानी। ही मुंहिंजो किताब आहे जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो, बिल्कुलु। साध कहावण कठन आहे। साईं नूर अहमद झिंझी साहिब जन पाण ॻाल्हाईंदा त हे किताब लिखण लाइ हिननि छो ज़रूरत महसूसु कई। हे असांजे साथ जा साथारी आहिनि। जी साईं, वॾी महिरबानी तव्हां आया। सो पहिरीं उन नाले ते अचूं था ऐं पोइ उन खां पोइ उनजो बयानु कंदुसि त मूं छो इहो लिखियो किताब। बिल्कुलु। साधु कहावण कठन है, कबीर भगत जी सिट आहे। साधु कहावण कठन है, लंबा पेड़ खजूर, चढ़े तो चाखे प्रेम रस, गिरे तो चिकनाचूर। साईं वाह वाह वाह, वॾो नुक़्तो हुन सम्झाइण जी कोशिशि कई आहे। पोइ मूं पूरो बरसगीर जो जेको बि क्लासिकल थाट आहे, या असांजो ईअं सम्झो त ओरिएंटल थाट जेतिरो बि आहे, उहो ओरिएंटल थाट सॼो जॾहिं पढ़ियो, कबीर हुजे, मीरा बाई हुजे, शाह लतीफ़ हुजे, शाह करीम हुजे, रूमी साहब हुजे, हाफ़िज़ साहब हुजे, सादी हुजे, इन सॼे खे पढ़ण खां पोइ मूंखे ख़्यालु महसूसु थियो त इन्हनि सभिनी में जेका वहदानियत आहे, हिकिड़ाई आहे, हिकिड़ाई हक़ जी ॻाल्हि आहे, त उहे शयूं असांजे नए नस्ल ताईं सलीस ज़ुबान में, पर उन्हनि खे साइंसी अंदाज़ में सम्झायो वञनि, छाकाणि त हीअ फ़न जो दौरु आहे। इंसान जे जेकॾहिं तव्हां उन इब्तिदा खे असीं ॾिसूं था त भिटाईअ जो हिकिड़ो बैत मूंखे ज़हन ते अचे थो, पेही जा पाण में कयम रूह रहण, त न की डूंगर ॾेह में, न की केचन कान, पुनू थियसि पाण ससुई तां सूर। वाह वाह, ज़बरदस्त। इन जे मार्फत वरी असां इंसान जे पेचरे खे खणूं था। जीअं मज़हब चवे थो आदम कीअं ख़लकियो हो, या बायोलॉजीअ में तव्हां वेंदव, सभु शयूं इल्म अची हिकिड़े नुक़्ते ते गॾु थियनि था। त उते अलाह ताला खे जॾहिं इहो ख़्यालु अचे थो त आउं धरतीअ ते पंहिंजो ख़लीफ़ो ठाहिणु कयां थो। ख़लीफ़ो माना उहा धुर जेका तव्हांजे खां पोयां तव्हांजे हुकमनि खे अॻिते हलाए सघे, एॾो वॾो उनखे कमु ॾिनो त वियो। जॾहिं कमु ॾिनो त वियो, तॾहिं उते उनखे उन कमु ॾियण लाइ उन जी जाइ जम खां हिकिड़ी तरबियत कई वई, ऐं अलाह ताला नालनि जे सूरत में इंसान जे दिमाग़ में इल्मु कोड कयो आहे, ऐं सदियूं गुज़रंदियूं रहंदियूं, नस्ल ईंदा वेंदा रहंदा, उहो इल्मु डी कोड थींदो रहंदो। जेकी इंसान दरियाफ़त करे थो, इहा दरियाफ़त का बि शइ नई न आहे, पहिरीं ॾींहं खां वठी ईअं प्रोग्राम्ड आहे, उनजे ज़हन में आहे। हीअ काइनात ॿिनि रूपनि में आहे। जीअं तव्हां तसव्वुफ़ पाण सुञाणण जी ॻाल्हि कई, त हीअ काइनात ॿिनि रूपनि में आहे। हिकिड़ो हुनजो मटीरियल रूप आहे, विज़िबल रूप आहे, असां जेसि ताईं ॾिठी आहे। इवन असां मटीरियल खे बि थोरे खे ॾिठो आहे, मरीख़ खे असां ॾिठो ई न आहे, असां जुपिटर खे ॿिए खे ॾिठो ई न आहे, असां प्लूटो खे ॾिठो ई न आहे, उहो बि असां लाइ त इनविज़िबल आहे। पर इन खां अञा जेको इनविज़िबल पार्ट आहे काइनात जो, उहो एॾो वॾो आहे जंहिंजो तसवुरु करे कान थो सघिजे। कलाम पाक जी तव्हां ॻाल्हि कई त अलाह ताला फरमाए थो त अलाह वलियुल लज़ीन आमनू युख़्रिजुहुम मिनज़ ज़ुल्मात इलन नूर। अलाह ईमान वारनि जो एतिरो दोस्त आहे जो उन्हनि खे ऊंदाहीअ मां कढी रोशनीअ ॾांहुं वठी वञे थो। ऐं हीअ जेको बि कमु आहे तसव्वुफ़ जो, सूफ़ीअ जो, इल्म जो, उहो इहो आहे त तव्हांखे हिकिड़ी ऊंदाहीअ मां कढी नई रोशनीअ ॾे वठी वञे थो, वरी उन खां अॻिते वठी वञे थो। तॾहिं त हीअ सभु जेकी ॼाणण जूं ॻाल्हियूं आहिनि, उहे ईअं सम्झो त अॼाण मां निकिरनि थियूं। ॼाणे तब न ॼाण, इहो दर अॼाणनि जो, इन दर से ई अॻियां जिन भायो पाण, रीदो आहे राजाण इन पर अॼाणनि से। सो इहो ईअं भिटाईअ जो आहे नज़रियो हिकिड़ो जेको ॻाल्हि करे थो। पोइ इहे सभु शयूं मूंखे इन में नज़र आयूं कबीर भगत में। त कबीर भगत जॾहिं ॻाल्हाए थो, पंहिंजी ॻाल्हि करे थो, त हू मज़हबनि ॿियनि खां हटी करे अॻिते ॻाल्हाए थो। हू हिकिड़ी मूंखे हुनजी ॻाल्हि यादि अचे थी त काशीअ में रहंदो हो, ऐं जॾहिं हुनखे चयो वियो पछाड़ीअ जी उमिरि में त जीअं त तूं काशी में रहे थो, काशी में रहंदड़ माण्हू सभई सुभाणे मरहबा छुटकारो थींदो, त हुन चयो जेकॾहिं काशी में रुॻो रहण जे करे छुटकारो थिए थो त पाण काशी छॾियूं था, ऐं हू ॿिए हंध ते वञी रहियो। छा आहे त इहा रवायत हुई उन वक़्तु, तव्हां बिल्कुलु सही ॿुधायो। हुनजे भरिसां अॻिते मगर हो, मगर नंढो ॻोठड़ो, जंहिंमें जेको माण्हू मरंदो सो गॾो थींदो। माण्हू कीअं टेबूस ठाहिनि था, टेबूस ठाहियो। ऐं असली ॻाल्हि हिनखे धकण आहे त जेको काशीअ में मरंदो उहो मरण सां ई जेका सो फर्स्ट क्लास।
त हुन पाण खे खणाए वञी मगर में रखियो त ॾिसां मूंखे मारियो हुते मगर में, मूंखे गॾो कयो त ख़बर पए न छा हू एॾो जी जेको असांजो मालिक आहे, मुख़्तार आहे, छा रुॻो उहो ॼम जे करे कंहिंखे मुक्ति ॾींदो, पार कंदो? हिन सभई जेके माण्हू जा वहम विसविस आहिनि उहे ख़तम थो करे त मूंखे मगर खणी वञो। छो त ही आहे सॼे अमल, अमला उते होन निबेड़े खड़ी रहन गिया ज़ाता। वाह 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 वाह। गुरु नानक चयो कर्मी आपो आपणे पंहिंजे पंहिंजे कमनि सां, अमलनि सां, के नेड़े के दूर, के रब जे वेझो थींदा, किन खे परे फिटियो कयो, जंहिंजो जेतिरी किरत कमाई हूंदी। जी त इन टेबू खे ख़तम करण खां त बाय बर्थ, हालांकि इहो त आख़िरी खुतबे में हुज़ूर जन चयो, पर केर थो सम्झे? हाँ त उहा ई ॻाल्हि टोड़नी हुई जेके इंसान जे ज़हन ते इहे खोप आहिनि, उन्हनि खोपनि खे लाहिणो हो त माण्हू रंग खां नसुल खां मथे चढ़ी पंहिंजो पाण खे हिकिड़े ह्यूमन बीइंग तौरु ॾिसे। वाह। हाणे उन में बि जॾहिं वरी गड़बड़ तॾहिं थिए थी मज़हब में या इन्हनि ॻाल्हियुनि में, जॾहिं उन ते बाज़ार पंहिंजो असरु ॾेखारे थी। ॿ इंतिहाऊं आहिनि। हिकिड़ी इंतिहा आहे जेके एतिरा मादे में गुम थी वियल माण्हू आहिनि, उहे इंसान खे एॾां वठी था वञनि जेॾां इंसानियत छॾे शैतान बणिजी थो वञे, हर शइ जो हबची थो थिए। ॿिए पासे वरी उहे भुलियल माण्हू आहिनि जेके माण्हूअ खे मलाइक थियण ॾांहुं वठी वञनि था, हालांकि इंसान मलाइक खां वॾो आहे। मलाइक इंसान खे सजदो कयो आहे, छो त इंसान खे इल्म जो उहो ॾाज मिलियो पहिरीं ॾींहुं अता मिली। इंसान जाए जम खां जाम आहे, जाए जम खां हुनखे इल्मु आहे, हुनजे इल्म खे खुलणो आहे, हुनजे इल्म खे परखणो आहे। वॾी ख़ूबसूरत पढ़नि कढ़नि कीन कुलूब में जेका तव्हां ॻाल्हि कई, पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वराइनि वितरा। ॾोह कहिड़ा चढ़नि था त मुंहिंजे अंदरि उहो अहंकार, उहो अभिमान, उहो गुरूर, उहो तकबुर पैदा थिए थो, जंहिंसां माण्हू पंहिंजे कयल कम खे मिटी करे छॾे थो। बिल्कुलु तकबुर हुनखे सख़्तु नापसंदि आहे। बिल्कुलु। त असली इहा ॻाल्हि आहे त जेसि ताईं उहो लतीफ़ारी सिट त ॼाणे त बि न ॼाण, ही न ॼाण करणो आहे त मां कुझु नथो ॼाणा। इल्मु शुरू त न थींदो आहे। सुकरात छा चयो त मूंखे पंहिंजे इल्म जी ख़बर आहे ऐं उहा मूंखे इहा ख़बर आहे त मां कुझु नथो ॼाणा। हाणे हू ॼाणंदो न साईं। कागज़ ख़ाली हूंदो त न त लिखंदव न। पहिरें लिखियल कागज़ जे मथां छा लिखंदव ऐं छा सम्झ में ईंदो? दुनिया जी जेका जदीद इल्म जो नज़रियो आहे उहो बि हिन वक़्तु प्रैक्टिस ईअं आहे त पहिरीं अनलर्न कयो, पोइ लर्न कयो, पोइ रीलर्न कयो। टेई स्टेप्स आहिनि जेके लतीफ़ ॿुधाया। बिल्कुलु। ऐं ज़ाहिरी चंद ॻाल्हियूं तव्हां पढ़ी जेकॾहिं पंहिंजो पाण खे आलिम था सम्झो, इल्म कुल था सम्झो, त इहा तव्हांजी जालत आहे। बिठाई त अञा इन खां अॻिते असांखे वठी थो वञे जॾहिं हू ईअं थो चवे त कोथो कागर कोरिए वेठो विञाई मस, ॾोर त्याई ॾस ज्याई अखर जुड़िया। साईं वाह वाह। हींअर साही जो वक़्तु आहे, थोरी देरि इंतज़ारु कयो, वरी हितां ई शुरू कंदासीं। वेलकम। साईं तां वापसी आहे। साईं खां उहो ई लतीफ़ जो बैत ॿुधंदासीं ऐं उन बैत खे सिखणो आहे। जी साईं। हा, उहो हीअं आहे त ख़्यालु आहे ऐं उन ख़्याल जो लतीफ़ पहिरों खणे थो। कोथो कागर कोरिए वेठो विञाई मस। वाह वाह। क्या न गल एक नुक्ते विच मुकदी है, पढ़ नुक्ता छोड़ किताबानो। त कोथो कागर कोरिए वेठो विञाई मस, ॾोर त्याई ॾस ज्याई अखर जुड़िया। उतां खां ॾस खण, उतां खां पंहिंजी शइ खे ट्रेस आउट कर जितां अखर निकिरनि था। ही जेकी असीं ॻाल्हायूं पिया, इहो असांजे उन ख़्याल जो अधूरो रूप आहे। जेको ख़्यालु आहे उहो एतिरो निज आहे पंहिंजे पर में जो उनखे सॼे खे तव्हां कंहिं बि शक्ल में लाहे कान था सघो। अॼु ताईं दुनिया में ईअं ख़्यालु सॼे खे न लाथो वियो आहे
दुनिया जा इल्म फन ॾात जा नमूना कारीगरियूं सभु इन हद ताईं संपूर्ण न आहिनि जो हू इंसान जे तसवर खे हू बहू बयानु करे साईं हिन खे हाणे वाज़े कयूं मैं तव्हां हिकु ख़्यालु आहे लब्सां नाल ख़्याल दे बिल्कुलु हाणे असली ॻाल्हि अखरनि में आणणो न आहे लतीफ़ थो चए हिंदाइज हीअं सां हंडाइज हीअं सां अलफ़ संधी ओड़ त किताबनि जी कोड़ मंझां तो मालूम थिए हिन फ़िल्सफ़े खे सम्झणो आहे त हीउ पढ़णु जेको आहे ईअं न आहे त असां पढ़ण खां झलियूं था पर उहो पढ़णु जेको असां में तकबुर विझे थो मां सूफ़ियुनि जा अहिड़ा माण्हू जिन खे मां सूफ़ी न चवां त चङो आहे लतीफ़ जा पारखू ॾिठा आहिनि जिन में रुगो आकड़ ऐं गुरूर आहे त मां लतीफ़ ते हिकिड़ी अथॉरिटी आहियां मुंहिंजे नज़र में उहा अथॉरिटी उते ख़तमु थी वई एॾो निमाणो जेको कीअं न आहीं कीअं न थी वञी कीअं न कमाए जो नुस्ख़ो ॾिए थो जेको सरापा कुझु न आहे तव्हां ॿुधो हूंदो लतीफ़ साईं खां पुछूं साईं तव्हां शिया आहियो या सुन्नी आहियो चई बाबा असां ॿिन्ही जे विच में आहियूं साईं हाणे असां एतिरा जाहिल न आहियूं छो त असां ॾाढा अकुलमंद आहियूं लतीफ़ साईं खे चवनि था मां जहिड़ा माण्हू साईं असां एॾा जाहिल बि न आहियूं मुस्लमान यादि थींदो आहे सुन्नी यादि थींदो आहे शियो तव्हां हाणे ॿुधायो तव्हां छा आहियो चई बाबा असां ॿिन्ही जे विच में आहियूं साईं ॿिन्ही जे विच में कुझु न हूंदो आहे बादशाह चई लतीफ़ कुझु न आहे हाणे लतीफ़ कुझु न आहे खे सम्झणो आहे त सभु कुझु आहे त इहा जेका ॻाल्हि आहे त उहा अलफ़ वारी ओड़ अखर पढ़ अलफ़ जो ॿिया वर्क सभु विसार अंदरि तूं जार पन्ना पढ़ंदे केतिरा हाणे जे अधु सिट खे मां ॻाल्हायां त कलाक थी वेंदा अंदरि जो उचार छा आहे इहो रियल तसौफ़ आहे सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो छा थींदो साईं पोइ तंहिं पोइ थियो जीअरे पसण प्रिय जो ओधर वारी ॻाल्हि न आहे त मरण खां पोइ दीदार थींदो या जन्नत मिलंदी हींअर हिन जिस्म जी लेबॉरेटरी में हाणे जीअरे पसण प्रिय जो करिणो आहे लतीफ़ सरकार किथे ॻाल्हाए थो छा चए थो त ही जेके इल्म पढ़ी असां में गुरूर पैदा थियनि था न गुरु नानक थो चए पढ़िए जेते बरस बरस पढ़िए जेते श्वास याने हिकिड़ा महीना थींदा आहिनि उनखे मास चइजे हिकिड़ा साह थींदा आहिनि माण्हू जा उनखे श्वास चइजे ऐं बरस खे त असां साल खे बरस चवंदा आहियूं पढ़िए जेते बरस बरस पढ़िए जेते मास पढ़िए जेती आरजा जेतिरी उमिरि तुंहिंजी आहे उहा सॼी पढ़ंदो रहो पढ़िए जेती आरजा पढ़िए जेते श्वास जेतिरा सांस नानक लेखे हिकु गल उहो अखर पढ़ अल्फ वारी ॻाल्हि थो करे नानक लेखे हिकु गल होर हव में जखणा जाख जाखण बकवास करण हव में माना मांखे ॿुधो मां ॼाणा थो त साईं इहो मां ॼाणण वारो जेको इल्मु आहे लतीफ़ एॾो सुठो सम्झायो आहे ॼाणे त बि न ॼाण ही दर अॼाणनि जो त पाण खे उन ख़्याल खे सम्झण खां ख़्याल थियणो पवंदो अखरनि जी बाज़ी असांखे उते न वठी हलंदी जी साईं सो इन ई असीं जॾहिं ख़्याल जी ॻाल्हि ते अचूं था त अखर असांजा ॾाढा बाद में ठाहियल आहिनि उन अखरनि खे बि जे असीं ट्रेस करणु लॻूं था त अखर तस्वीरुनि जी हिकिड़ी भॻल शकल आहिनि इंसान पंहिंजी पहिरीं जेका शकल ठाही आहे दुनिया सॼी जे तव्हां जबलनि में वेंदव त उते तव्हांखे गारुनि में तस्वीरूं ई तस्वीरूं मिलंदियूं मज़हब में तस्वीरूं मिलंदियूं पोइ उन ईअं अजंता एलोरा खजूराहो मुख़्तलिफ़ गार आहिनि दुनिया सॼे में इहो रोमन्स में एतिरा गार आहिनि पाण वटि बि हिते जेको आहे सो ही सॼो जेको खीरथर आहे खीरथर अंदरि तव्हांखे एतिरियूं शयूं मिलंदियूं त साईं थरपारकर में अहिड़ा जीनी मंदर आहिनि जिते अखर जेके आहिनि से हिते अचनि था अखर इंसान जे उन जेका अंदरि में हक़ीक़त दुखे पई हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿोलीअ ॿिए में भुल वहदतां कसरत थी कसरत वहदत कुल हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿोलीअ ॿिए में भुल ही हुला चो हुल बिला संदो सजन कोड़े किताबनि में हरफ मिड़ियो ई हेक जे नज़र तो नेक त बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बस्त
सो ईअं उहा शइ ॻोल्हणी आहे ऐं हक़ीक़त जो जेको बि असीं रूप पेश करियूं था इहो मिसाल आहे ऐं मिसाल उनजो अणपूरो रूप आहे वाह कंहिं बि इल्म में कंहिं बि फन में जॾहिं तव्हां चओ था तव्हां जेके पहिरीं ॻाल्हि कई इंसान जे वेझाई वारी माण्हू मालिक खे वेझो वञण जी ॻाल्हि करे थो त कलाम पाक में आहे त वनहन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद वाह वाह तव्हां साह जे रग खां वेझाई जी ॻाल्हि करियो था त धार आहे ई कान्हे धार जो तसवर तव्हांजो आहे वाह वाह जेका तव्हां विच में इहो पर्दो दुनियादारीअ जो आंदो विच आहे में पर्दा पाई हा। मां ऐं मुंहिं जूं शयुनि जो तव्हां चकर में पंहिंजी असली सादगी मासूमियत बिल्कुलु, ऐं बिल्कुलु पंहिंजे उहे- असुल खे विञाए छॾियो उहे विसारे वेहो था हाणे मां ऐं मुंहिंजी आहे छा तूं बाबा छाजो तूं आहे ॻाल्हि इहा आहे हिकिड़ो शख़्स राजा उनखे ॾाढो शौक़ु थियो त मां गुरु नानक जो सिख थियां गुरु नानक वटि आयो चईंसि मां जी ॾाढी दिलि आहे तव्हांजो सिख चई बाबा छा कंदो आहे चईंसि मां राजा आहियां चई वाह वाह राजा ऐं सिख तूं इन में फ़र्क़ु सम्झ सिख जी माना आहे त तूं कुझु नथो ॼाणे सिख शिक्षक ऐं लर्नर आहे सिख लर्नर सिख लफ़्ज़ ई जेको ॿुधाए थो लर्न जेको हींअर ॻाल्हायूं पिया न त ॼाणे त बि न ॼाण जी अजाणनि अॼाण थी सिख माना तूं अॼाण हाणे सिख चई बाबा हे कंडा तूं न सही सघंदे ही चणा तूं चॿाड़े न सघंदे ही रुक जा चणा चईंसि न तव्हां जीअं हुकुम कंदव तव्हां जेको चओ मां नज़रानो पेश कयां हाणे छो त माण्हू दुनियादार दुनिया बादशाह हो बादशाह हो चई बाबा तूं छा ॾेई सघंदे चईसि जेका दौलत चयोसि चई बाबा तो वटि इन खां सवाइ ॿियो कुझु आहे ई कोन इहो असांखे घुरिजे कोन असां फ़क़ीरी खई वेठा आहियूं चईसि भला मां पाण तव्हांजो नौकर थियां मां चई तूं मां थो चए तूं कीअं बाबा थी सघंदे चईसि मुंहिंजो जिस्म त मुंहिंजो आहे चई न इहो जिस्म बि तुंहिंजो न आहे हाणे मां जी ॻाल्हि त निकिती आहे चई ही त मौत जी अमानत आहे जी जिंद वहटी मरण वर सिंधी में जिंद वहटी चइबो आहे पंजाबी में कुंवार खे ज़ाल खे जिंद वहटी मरण वर ले जासी पनड़ा आहे वाह 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 उहो मौत जो घोट ईंदो हिन चवंदी जिंद वारी कुंवार खे परणाए पाण सां गॾु वठी इन्ना लिल्लाहि व इन्ना इन्ना इलैहि इलैहि राजिऊन वाह हाणे हू लाजवाब थी वियो त पैसा बि न नौकर चाकर बि न मां पाण नौकर थियण खां तयारु आहियां चए थो मां जिस्म ॾियण खां चए थो जिस्म बि तुंहिंजो न आहे चईसि पोइ मां छा ॾियां चई इहा मां ॾे वाह मां कढ इहा मां हिते ॾे त पोइ कमु थींदो सिख पोइ तूं थींदे सिखणु पोइ शुरू कंदे बिल्कुलु त इन गुरु नानक जी बाणी में आहे मन बेचे सतगुर के पास तिस सेवक के कारजरास छुटकारो तॾहिं तुंहिंजो थींदो जॾहिं तूं इहा मां छॾींदे इहा मां भेट कर इहा मां छॾ त इन ई मां ते मूंखे बिठाईअ जो बैत यादि अचे थो त हू इन मां खे कीअं तसवर करे थो ऐं हू इन काइनात में इन मां जे तसवर खे केॾांहुं वठी वञे थो जॾहिं हू इन ॻाल्हि खे ॾिसे थो त माण्हू पंहिंजे नफ़्स खे सम्झे थो आऊं चवे थो पोइ हू हिकिड़ी इन वॾे पर्सपेक्टिव में ॻाल्हाए थो त आलम आऊं साण भरियो थो भेर करे पाण न आहे ॼाण मांडे मंड पखेड़ियो ईअं पोइ ही जग आहे इन जग जूं वरी पंहिंजा रूप रंग आहिनि कबीर भगत बि जीअं चवे थो त साचे जग राचे नई झूठा न मारे राम कबीर बेचारा क्या करे दोनों तो मीरा बि जॾहिं वरी इन ते अचे थी त चवे थी त साजन हम तुम एक हैं ऐं देखन में दो मन को मन से तोलिए कभी न दो मनो साजनिया थारी थकी वसा सुमले वास काम करूं घर आप रे जी तुम्हारे पास वाह वाह सो इंसान आलम काम करूं घर आपने जी तुम्हारे पास जी तुम्हारे पास मुखे छा कयां हर हंध ते लतीफ आवाज दे थो बिल्कुल हर हंध लतीफ आवाज बिल्कुल दे थो बिल्कुल हियो दे हबीब के लिंग गर्जन लोक जी इहो लतीफ जो न शाह करीम जो हां उन साजी डिक्शन जो आहे साजी डिक्शन हियो दे हबीब के लिंग गर्जन लोक खुदियूं खरो थूं ए पुण सगर थोक आहे ख्वाजा मोहम्मद ज़मान जो आहे त
नकी ओॾो अख खे हा। की नज़रां दूर तमामु वञा ईअं वहलूर वहलूर जीअं ॾिठो ई अणॾेठ ॾिठो ई अणॾेठ में अणॾेठ में वाह 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 ॾिसो कीअं हू इन्हनि शयुनि खे डिफाइन कनि था ब्यूटीफुल साईं आरफ ऐं उशाक पसंदि घुरनि पिरीअ जो जन्नत जा मुश्ताक अञा ओरहां थिया घणा हेठ बिल्कुलु आरिफ जी गंदी ॻाल्हि ऐं कई गिराह जिन सांडियो साहस उन्ही खां अलाह अञा आगाह अञा आगाह थियो साईं बिल्कुलु बिल्कुलु असां उहे पेट जा मजनू आहियूं कुटी खाऊं जेके पंहिंजे हिन सिर्फ़ दुनियावे ते उहो ई तव्हां जीअं मदूद पहिरीं रहनि ॻाल्हि कई न त रूह ऐं जिस्म जीव ऐं सीव ॿ आहिनि वाह वाह त तव्हां जीव खे त पालियो था घणो तव्हां उन सीव खे नथा पालियो ऐं जे उनजी तव्हां आबियारी करियो त तव्हांजो जिस्म बि उअं ई थियणु लॻंदो उनमें उहा ख़ूबसूरती ईंदी उनमें उहा सुगंध इन खे थोरो अञा वाज़े कयूं छो त असांजो मौज़ू इहो आहे लेट्स गो बैक टू ओरिजिनलिटी छा आहियो किथां आया आहियो काॾे वेंदव ही टे सवाल आहिनि दुनिया जे हर फ़िक्र फ़िल्सफ़े मज़हब तसौफ़ जा छा आहियो तव्हां तव्हांजे अंदरि सॼी काइनात मौजूदु आहे तव्हां उहो रूह आहियो जेको रूह आलम जो हिसो आहे हिते छा करणु आया आहियो जी हिते पाण सुञाणे इन जुज़ खे कुल सां ॻंढणु आया आहियो काॾे मोटंदव इन लिल्लाह व इन अलैहि राजिऊन सभई ओॾे वेंदो कोई काॾे न थिड़ी सघंदो त हाणे जॾहिं हिन दुनिया में अचूं था त हिन चवां थो जी असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं माय डियर सोल्स न तव्हां हिंदू आहियो न मुस्लमान आहियो न सिख आहियो न ईसाई आहियो रूह जो न को मज़हब आहे न का ॿोली आहे न को फ़िको आहे न को पंथ आहे त भई कबीर पंथी आहे नानक पंथी आहे ही शियो आहे सुन्नी आहे माण्हू आहियूं माण्हू थियूं त हीउ जेको माण्हू थियण वारो सबक़ु आहे असांजो पहिरियों सबक़ु आहे इहो सबक़ु पहिरीं यादि करणो आहे चङी तरह साही जो वक़्तु आहे वरी अचूं था वरी हितां ॻाल्हायूं था वेलकम बैक साई था वाक़फ़ी त हाणे अहिड़नि माण्हुनि जी तलाश आहे अहिड़ा माण्हू थियण खां अहिड़नि माण्हुनि जो संग घुरिजे जी कीअं थिजे अहिड़ो माण्हू छो त इहो सुवालु आहे न साईं टे ॻाल्हियूं त सम्झूंसीं पर इहो थिजे कीअं जी इहो थिजे ईअं जीअं अहिड़नि माण्हुनि सां मिलिजे यक ज़माना सोहबते बा औलिया बहितर अज़ सद साल ताते बेरिया हिकिड़ो ज़मानो अहिड़नि माण्हुनि सां मिलिजे कबीर चए थो ऐसा कोई ना मिला जहां से रहिए लाग सब जग जलता देखा अपनी अपनी आग पिया त माण्हू पंहिंजे इन मां में सड़नि पिया कंहिंसां बीहजे कंहिंसां रहिजे हुजे न हिते त इन खे अहिड़े नमूने में पाए सघिजे थो जी साईं हा इनखे जेके टे तव्हां सुवाल या नुक़्ता चया दुनिया जे सभिनी फ़लसफ़नि सभिनी मज़हबनि सभिनी इल्मनि फ़िक्रनि कंहिं न कंहिं नमूने सां उनखे इन्हनि टिनी शयुनि खे ॻोल्हण जी ॻाल्हि कई आहे मूं जेसि ताईं उनखे पंहिंजे अणपूरे इल्म सां कोशिशि कई आहे सम्झण जी जीअं सम्झियो आहे उहो हीअं आहे त जेके ॿ नुक़्ता आहिनि उहे तव्हां ईअं ई कुल्हे ते खणी वेठा आहियो ॿिन्ही में तव्हांजो अचे न वञे न तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां आया आहियो न तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां वञो था नुक़्तो सिर्फ़ु विच वारो अचे थो उन में तव्हांजी उमिरि आहे कॾहिं माण्हुनि जो अॻे 200 साल हुयूं 500 साल हुयूं 300 साल 50 सालनि 60 सालनि 40 सालनि 20 सालनि उन में जेको तव्हांजे शऊर जो दौरु आहे उहो तमामु थोरो दौरु आहे जंहिंमें तव्हां पंहिंजो पाण खे बाशऊर सम्झो तव्हां ते सिर्फ़ु उन अरसे जी ॻाल्हि लागू थिए थी तव्हां उन अंदरि छा था करियो जंहिंमें तव्हांखे चूंड करणी आहे जो चाहीं सो चूंड तूं मणियूं तोड़े माग छो त तव्हां साहिब इख्तियार आहियो हिसाब ई करे साहिब इख्तियार आहियो तव्हांखे जेको रीज़न ॾिनो वियो आहे जंहिंखे अकुल साञाह चइजे थी उहो ॾेई तव्हांखे आयत आहे त हदैन आहे नजदैन
तव्हांखे ॿ वॾा शाही रस्ता ॾेखारिया विया आहिनि, हीउ चङाईअ जो आहे, हीउ मदाईअ जो आहे, जो चाहीं सो चूंड तूं, हिसाब ई नहीं करे कंहिं बि ॿिए मख़लूक खे अख्तियार इहा शइ न आहे, इख्तियार न आहे। तव्हां उन मालिक जे वॾी मर्ज़ीअ मंझि ख़लीफ़ा बणिजी साहिब इख्तियार थिया आहियो, जेका साहिब इख्तियार थिया आहियो उन जो ई तव्हां खां पुछाणो थींदो तव्हां उन में छा था करणु चाहियो। उन में तव्हां पंहिंजे उन्हनि ही तव्हां भेरियूं भेरे भञ जे मंझारां पोरियूं, वाह, जेको तव्हांजो अजायो अंदरि आहे उहो खोल टोड़ियो, तव्हां केतिरा खोल टोड़े मथे हलो था, पंहिंजी इर्तिका ॾांहुं वधो था, इहा शइ आहे। ऐं पंहिंजे उन कुल शइ यरजु इला असुली जॾहिं वापसि वेंदो, मिसाल सुरमारवी में भिटाई चवे थो त सूंहं विञायमि सूमरा मेरो मोह थियो, वञण तित पियोम जित हलण न आहे हुस्न लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, पोइ उहो अचे थो सुमर अदद ना असफल साफ़लीन। हाणे ईअं थींदो थींदो जॾहिं असां सूफ़ी लाकूफ़ी जी ॻाल्हि था करियूं त मूंखे सूफ़ी सादिक फ़क़ीर सूमरे जो शहर यादि अचे थो। इन ते एॾो सुठो डिफाइन कयो आहे पंहिंजे हिकिड़े शहर में त अला ओराऊं छॾियाऊं पंधु पराहे पिया, बिना नाले सुपरी अञा के ॿिया, वाकींदा विया सादिक ॿधियो संदरा। हाणे हू जेकॾहिं तव्हांजे सभिनी क़ाइमु कयल वसफ़ुनि खां, क़ाइमु कयल नालनि खां मावरा ऐं ॾूर एतिरो परे आहे, जंहिंजे तसवर जो तव्हांखे तसवर बि न आहे, तसवर त ठहियो, तसवर जो तसवर बि न आहे, त पोइ तव्हां हुनजी पर्सनिफिकेशन जेका कई आहे उहा सभु तव्हांजे पंहिंजे इन नाक़िस अकुल ऐं खोटे इल्म जो नतीजो आहे। उन खोट में न पओ, सच में पओ, उन वापसि असुल ॾे मोटो, पंहिंजे बुनियाद खे ॻोल्हण जी कोशिशि करियो। जेके तव्हां अमुल मोती इन वाट में अजाया विञाए छॾिया आहिनि उन्हनि खे वरी जेको आहे सो वापसि रीकम्पनसेट करण जी कोशिशि करियो। काइनात में उहे रूह जा रंग भरियो, जीअं हीअ काइनात जंहिंखे तव्हां पंहिंजे बाज़ारुनि वसीले दोज़ख बणाए छॾी आहे, उहा काइनात तव्हांजी हेज हिंदोरो थिए, उहा काइनात तव्हांजी जीअरे इहो सुरग नज़र अचे। साईं उहो माग उहो मार्ग ज़रूर डिस्कस कजे दोस्तनि सां, उहो आहे प्रेम जी। ही पढ़णु ऐं प्रेम आपोज़िट शयूं आहिनि। त पोथी पढ़ पढ़ जग मुआ पंडित भयानक होए, ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित हो। वाह। त ही जेको असली माग आहे, जेका साईं ॻाल्हि कई उन खे मां वाइंड अप थो कयां, उहा आहे सॼी प्रेम प्यार इश्क, रूह जो पंहिंजे असुल ॾांहुं जेको वाझाइण आहे, जेका तलब आहे, जेका प्यास आहे, इहा प्यास जेतिरी वधंदी उहा इश्क जे दायरे में ईंदी। इश्क इहो आहे सचो। ऐं उहो इश्क कीअं मिलंदो आहे? इश्क न आहे रांद जो कंस के गबरू सिसी नेज़े पांद उछल त ॿध थे। कबीर थो चए प्रेम न ॿाड़ी उपजे, ज़मीन में त कोन कंदव न तव्हां, प्रेम न विकजे हाट, हट ते त नहीं हाट बिकाए, हट ते त नथो विकायो वञे न। अच्छा इहो आहे छा? राजा पिरजा जंहिं रची, जंहिं रची माना जंहिं ठाहियो सॼो संसार जी, बादशाहनि खे बि, प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट्स खे बि, ऐं पिरजा माना आम अवाम खे बि जंहिं ठाहियो। सीस दिए ले जाए जी, सिर सिर हाँ सिर कुर्बान कर। लतीफ़ साईं खे पढ़ो, रुगो सिर जी सिर जंजा सट में जी। सूर्य सॾु थियो का हलंदी जेॾियूं, वञण तिन पियो नालो नींहं गिननि जे। त ही जेको इश्क आहे उहो एॾो बेपरवाह आहे जेको सिर खां सवाइ नथो मञे जी। गुरु नानक एॾो वाज़े कयो आहे त जेतो प्रेम खेलण का चाह, हाणे जेकॾहिं ही तूं खेल खेॾणु चाहे थो, सिर धर तली सिर लाहे तरी ते रख, गली मेरी आ ए मार्ग पेर धरी जे। इश्क जे रस्ते ते पेर रखे तूं, मार्ग रस्ते खे चइबो आहे। ए मार्ग पेर धरी जे, सिर दीजे कान न कीजे, परवाह ई न कर, जीअं चुम त सिर जनी जा सट में जी। त ही जेको प्रेम जो मार्ग आहे इहो असुल मार्ग आहे जी। त सचल साईं असांखे एॾो वॾनि आवाज़नि में इहो प्रेम मार्ग सम्झाए थो। जंहिं दिल पीता इश्क दजाम, इश्क दजाम सो दिल मस्तों मस्त मदाम, हक मौजूद सदा मौजूद। ही असांजो उहो सलाम जेको आख़िर में तव्हां खां मोकिलींदा आहियूं। त मोकिलाइण
को बि न आहे, पाण गॾिया पिया आहियूं। साईं तव्हां हिन ते ॿ अखर ॻाल्हाइणु चाहियो, ज़रूरु ॻाल्हायो। हा बिल्कुलु, आऊं इन ते ॻाल्हाईंदुसि। इहा जान त अलाह जी ॾिनल आहे। ॻाल्हि बि चयो त जे जान ॾिनी त छा थियो, कहिड़ो दी हक़ उसी अदा की हुई थी, दी जी, उसी की जान हुई। दी तो उसी, बेटा इहो चयो आहे हक़ त तो ये है मथे कि हक़ उते अदा न हो। मथे उते मुंहिंजे जे वाह। हुजनि सिर हज़ार, हज़ार, वाह। वारे वारे वढियां सिसीअ खे 100 वार, वाह। तंहिं बि तंद तंवार मुंहां मथां मङणा। सो इहे जेका तंद तंवार प्रेम जी तंद तंवार आहे, इश्क जो उचार आहे, उहो हर हंध ते कूंज जो कुरलाउ हुजे, वाह वाह। मोर जी झींगोर हुजे, कोयल जी कूक हुजे, पपीहे जी पूं हुजे, सभिनी में इहो प्रेम प्रेम प्रेम। इहे 2.5 अखर प्रेम साईं जा वाह हलनि वाह, था। ज़बरदस्त ऐं ॻाल्हि दुनिया कयो। जी निजात छुटकारो इन ई मां ई थियणो। असांजे 21 सदी जो इंसान जेको परेशान आहे, उन जो इलाज ही आहे। लतीफ़ थो चए त ॾिने ॾुखो हुया, अण ॾिने राज़ी वाह थिया। वाह। हाणे सूफ़ी छा आहिनि साईं? ही वॾो कंट्राडिक्शन आहे। मां जा चयो त ही जेको 2+2, ही जेका मटीरियलिज़म आहे, ही जेका माया मेण जी हवस माण्हू खे 21 सदी में वठी वई आहे, इन जो इलाज ही अथव जी, त हू प्रेम ॾे अचे, हू प्यार ॾे अचे, हू रिश्तनि ॾे अचे, हू मुहबतुनि ॾे अचे। त ॾिने ॾुखो हुया, उबतो कमु, अण ॾिने राज़ी थिया, सूफ़ी से थिया, कीन खयाऊं पाण सां। ॻाल्हि अची वई वरी कीन ते। त असांखे सभु कुझु छॾे ही प्रेम, ही प्यार, ही मोहबत वंडण जो माॻ आणणो आहे। जी साईं। सो जॾहिं असां इन कीन जी ॻाल्हि कयूं था, ऐं कीन में कच्छ में कीन खणी हलण जी, लतीफ़ हुजे, कबीर हुजे, मीराबाई हुजे, शाह करीम, ॻाल्हि साॻी आहे। ॻाल्हि सिर्फ़ु हिकिड़ी तय आहे त हीअ फितरत बाज़ार नाहे, इंसान उनखे बाज़ार ठाहियो आहे। फितरत तव्हांखे रे नाणे मिली आहे, बे नाणे मिली हर आहे, शइ तव्हां उनखे नाणे चाढ़े बाहि लॻाए छॾी आहे। साईं, हवा जो बिल तव्हां भरींदा आहियो, हे रोशनी जेका सिज जी अचे थी, हा, नाणे न चाढ़ियो, इंसान खे कैपिटल न सम्झो। इंसान नाणे नाहे, उहो रे नाणे आहे, उहो बे नाणे आहे, उहो अमुल वथ आहे, काइनात अमुल वथ आहे। जे अमुल वथ जो क़दुरु कंदो त न क्लाइमेट चेंज जो तव्हांखे डपु हूंदो, न बमनि ॿियनि जो डपु हूंदो। तव्हां सभु इहे पंहिंजूं बलाऊं लुंडियूं पंहिंजो पाण पैदा कयूं आहिनि, जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे बाज़ार बणायो आहे, बाज़ार कयो आहे। साईं वाह वाह। असांजो अॼोकी गुज़ारिश एसि ताईं पूरी थी थिए, ऐं असां इहो पैगाम ईअं ॾियणु चाहियूं था त इन इश्क ते अचो, जेका लतीफ़ साईं जे आख़िरी इन बैत सां पूरी कजे। विसारियां न विसरनि, संभारियां 100 वार, संभारियां 100 वार, जीअं सां गंढी लाड़, तीअं सजण चुणकनि चित में पया हुरनि। अलाह उन मां विसरां, यानी दुआ कहिड़ी थो घुरे जी, जेके मुंहिंजे चित में समाया पिया आहिनि, चुणकनि था पिया, अलाह उन मां विसरां। त इहा निमाणी वेनती खणी असां अॼु जो प्रोग्राम पूरो कयूं था। सदाईं गॾु वरी मिलंदासीं। हक़ मौजूद, सदा मौजूद।